कमांड एंड एक्ट में तरमीमी बिल की मंजूरी ॾेई छॾी। मुखालिफ़ धुर जे वाकआउट बावजूद ॿिन्ही बिलनि जी अक्सरियत राय सां मंजूरी। हुकूमत जो मौक़िफ़ आहे त मुसविदो 27 आईनी तरमीम तहत कयल तब्दीलियुनि ॾे तसलसल में तैयार कयो वियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सिंध जे क़ौम परस्तनि बाबति ॾिनल बयान जी वज़ाहत। संदसि चवणु आहे त अलहदगी पसंदनि बाबति ॻाल्हियुनि में लफ़्ज़नि जी चूंड ग़लति थी। तशदुद में मुलविस अलहदगी पसंदनि जी ॻाल्हि कई। उन्हनि जाई इंतिहा पसंद तंज़ीमुनि सां राब्ता आहिनि। दहशतगर्द तंज़ीमूं अफ़गानिस्तान में ऑपरेट थियनि थियूं ऐं पाड़ेसरी मुल्क मदद कंदो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर मुखालिफ़ धुर खे ॻाल्हियूं करण जी दावत। संदसि चवणु आहे त हुकूमत मुखालिफ़ धुर सां बामक़सद ॻाल्हियुनि लाइ तैयार आहे। ताड़ी हिक हथ सां न वॼंदी आहे। ॻाल्हियुनि जी आछ जो दारोमदार मुखालिफ़ धुर ते आहे। आलमी सूरतहाल जा असर पाकिस्तान ते बि पइजी रहिया आहिनि। ख़िते जी केतिरनि ई मुल्कनि में गैस प्लांट ऐं रिफाइनरीज़ बंदि पियल आहिनि। आलमी सतह ते तेल जे अघनि जो भार अवाम ते मुंतक़िल थियण खां रोकण जी भरपूर कोशिश कई। हुकूमत आम माण्हुनि ऐं अवाम खे हर मुमकिन रिलीफ फराहम करण लाइ कोशिशूं करे रही आहे। तहरीक इंसाफ़ बानी खे शिफ़ा अस्पताल मुंतक़िल करण जे फ़ैसिले ते अमल न थी सघियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ां पीटीआई बानी खे अस्पताल मुंतक़िल करण लाइ ॾिनल मोहलत ख़त्म। फ़ैसिले ख़िलाफ़ हुकूमती नज़रसानी दरख़्वास्त। एतिराज़ हणी रद्द। रजिस्ट्रार चीफ कमिश्नर जी दरख़्वास्त एतिराज़ हणी वापसि करे छॾी। एतिराज़ ख़त्म करे नज़रसानी दरख़्वास्त हिकु दफ़ो ॿीहर दाख़िल कई वेंदी। पार्लियामानी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चौधरी जो चवणु आहे त पीटीआई बानी जो इलाज सरकारी अस्पताल मां न थियो त शिफ़ा अस्पताल मुंतक़िल कयो वेंदो। पीटीआई बानीअ खे परॾे मोकिलण जो फ़ैसिलो बि थी सघे थो। अॻूणे वज़ीर आज़म बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते अमल कयो वेंदो। कराची में वकीलनि तरफ़ां सिंध जे विरहाङे प्रिया कुमारी समेत ॿियनि ॿारनि जी बाज़ियाबी लाइ सिंध हाई कोर्ट खां वज़ीर आला हाउस ताईं मार्च ऐं धरणो। सूबाई वज़ीर नासिर शाह, मोहम्मद अली मलकानी ऐं ॿियनि जी वकीलनि सां मुलाक़ात। वकील अॻवान जो चवणु आहे त सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। प्रिया कुमारी समेत ॿियनि ॿारनि खे बाज़ियाब करायो वञे। मंशियात जी डीलर अनमोल उर्फ पिंकी जे भाउ समेत ॿिनि जवाबदारनि जा गिरफ़्तारी वारंट जारी। ॿिन्ही जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पेश करण जी हिदायत। अदालत तरफ़ां ईंदड़ ॿुधणीअ ते क़तई चालान बि जमा कराइण जो हुकुम। गढ़ी यासीन में घरू तकरार तां मुड़ुस घरवारी खे क़तल करण खां पोइ आपघात करे छॾियो। आगा फार्म थाणे जी हद में कश्मीर सुंदराणी बचल ख़ातून खे गोलियूं हणी क़तल करण खां पोइ आपघात कयो। दोदापुर में संगावती तकरार तां झेड़े दौरान हिकु ॼणो क़तल। खानकी पुल भरिसां हथियार बंदनि खे हिकु ॼणे खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। शिकारपुर में ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिकु ॼणो क़तल। ॻोठ बैद खमणवट ब्रोही बिरादरीअ में झेड़े दौरान बिलावल ब्रोही गोलियुनि जो खाज धुरनि में छिकंदा। ऐं इंग्लैंड पाकिस्तान ख़िलाफ़ 2 विकेटुनि जे नुक़सान ते 112 रन तां ॿीहर इनिंग्स जी शुरूआत करे रही आहे। मेज़बान टीम खे पाकिस्तान जी सरसी ख़त्म करण लाइ वधीक 59 रन्स जी ज़रूरत।